पिपिल जो वण कुदरत जो हिकु इनाम। वण पोखणु कॾहिं बि नुक़सान जो सौदो न हूंदो आहे, पर वण पोखण सां इंसान खे फ़ाइदो ई थींदो आहे। वण सख़्तु गर्मीअ ऐं सिज खां छांव बि ॾियनि था ऐं मिठो ऐं लज़ीज़ मेवो पिणु। पर जेकी वण मेवा नथा ॾियनि या जिन जो मेवो खाई नथो सघिजे, उहे बि इंसान लाइ फ़ाइदेमंद आहिनि। पिपिल या पिपिर हिकु वण जो नालो आहे। थर में हिन वण खे हिंदू पूॼींदा आहिनि, जंहिंजा पन वॾा ऐं चोटीअ सां थियनि। छांव तमामु सुठी अथनि, पर उन सां गॾु पननि छणण वारी मौसम में पननि जो गंद किचिरो बि घणो थींदो आहे। उन में गोल गोल मेवो बि थिए थो, पर उहो कंहिं ख़ासि कम जो कोन हूंदो आहे। पिपिल जो थुड़ थुल्हो थींदो आहे, पर काठ कचे हुअण सबबि ॿारनि खां सवाइ कंहिं बि कमु नथो अचे। पिपिल हिकु कदावर वणु आहे। एशिया, ख़ासि करे नंढो खंडु, इन वण जी असली सरज़मीन आहे। इहो वणु इंजीर जे ख़ानदान सां तालुक़ु रखे थो। बुद्ध धर्म मूजिबि महात्मा बुद्ध पिणु पिपिल जे वण हेठां निर्वाण हासिलु कयो। नंढे खंड पाको हिंद में पिपिल जे वण खे तमामु वॾी अहमियत हासिलु आहे। माज़ीअ में मुख़्तलिफ़ हंधनि ऐं रोड रस्तनि ते पिपिल जा वण आम ॾिसण में ईंदा हुआ। जॾहिं त हीअ वण घरनि में बि वॾे चाह सां पोखिया वेंदा हुआ, पर हाणे वण लॻाइण जो रुझान तमामु घटिजी वियो आहे। घरनि में हक़ीक़ी ॿूटनि ऐं वणनि जे बदिरां मसनूई गुल ॿूटनि खे तरजीह ॾिनी पई वञे ऐं रोड रस्तनि ते को वण ॾिसण में कोन थो अचे। जेकॾहिं इंसान खे वणनि जी अहमियत ऐं अफ़ादियत जी ख़बर पवे त पोइ हर रोज़ु हिकु वणु पोखे। इहो सचो आहे त पिपिल जे वण मां इंसान खे मेवो नथो मिले, पर कुदरत इन जे हर हिसे में बेशुमार फ़ाइदा लिकाए रखिया आहिनि। माहिरनि मूजिबि पिपिल जी टारियुनि, पाड़ ऐं ॿिज खां वठी नंढनि पननि में बि केतिरा ई फ़ाइदा लिकियल आहिनि। अॼु असीं मौजूदु आहियूं लाड़काने शहर जे दोदाईअ वारे इलाइक़े में। लाड़काने खां नवंदरो वेंदे दोदाईअ वटां गुज़रंदे अक्सर माण्हुनि हीउ पिपिल जो वणु ज़रूरु ॾिठो हूंदो। हीउ पिपिल 200 साल खां बि वधीक पुराणो ॿुधायो पियो वञे। हीउ वणु एतिरो त वॾो आहे जो हिन जी छांव में 100 खां वधीक खटूं आराम सां पइजी सघनि थियूं। इन वण जे थुड़ जी थोल 24 फुट अथसि, जॾहिं त संदसि ॾार पिणु थुल्हा ऐं तमामु ड्रिघा अथसि। हिन वण जी छांव में किथे तव्हांखे जानवर ॿधल नज़र ईंदा त किथे वरी नौजवाननि जो टोलो पंहिंजी मौज मस्ती कंदे, किथे वरी के बुज़ुर्ग पंहिंजी कचहरी कंदे नज़र ईंदा ऐं पखियुनि लाइ त ॼणु हिकु शहर आहे। मतिलबु त हर साह वारे जे लाइ हीउ वणु कुदरत जो हिकु इनाम आहे ऐं जस आहे उन्हनि खे जेके हिन तारीख़ी वण खे महफ़ूज़ रखियूं पिया अचनि।